आवाज़ टीवी जो प्रोग्राम दी एज विद मोहसिन बबर में आवाज़ मलिका नाज़रीन काफ़ी ॾींहंनि खां सखर बैराज जो मामलो हले पियो ऐं असांजी टॉप स्टोरी बि अॼु सखर बैराज जी हूंदी। हिन ते असां डेली जी सिचुएशन आवाज़ टीवी तरफ़ां तव्हांखे पहुचायूं पिया। हिन टेक्निकल मामलनि ते कोशिशि कयूं पिया हिनखे सिंप्लीफाई करे तव्हां तक पहुचायूं। शुरू कयूं था सखर बैराज में ऐं ख़बरूं इहे आहिनि जेके तमामु पॉज़िटिव आहिनि। त जेको असां पहिरीं ॾींहुं पंहिंजे प्रोग्राम में ॿुधायोसीं त घटि में घटि 7 ॾींहंनि में ई मसइलो हल थी वेंदो। अॼु फॉर्मली ऐलान थी वियो आहे त हीउ मामलो 7 ॾींहंनि खां अॻु में ई हल थी वेंदो ऐं उमेद आहे अरबा त ख़मीस ताईं हिन हफ़्ते जेको अचे पियो अरबा ख़मीस ताईं सखर बैराज जो पाणी बहाल थी वेंदो ऐं 47 नंबर गेट जेको आहे बंदि कयो वेंदो ऐं उन खां पोइ 44 नंबर गेट जेको आहे उनखे रिपेयर कयो वेंदो त जीअं सखर बैराज जो पाणी बहाल थी सघे ऐं वधि में वधि जेको नज़र अचे पियो उहो वधि में वधि हिकिड़ो वारो जेको आहे पाणीअ जो उहो माण्हुनि जो मिस थींदो। शुक्र आहे ऐं सुठी ख़बर आहे सिंध जे माण्हुनि जे लाइ। ज़िंदगियूं माण्हुनि जूं हिन ते डिपेंड कनि थियूं। 83 लख एकड़ जेके ज़राअत आहे सिंध में सखर बैराज ते डिपेंड करे थी। उहो हाणे कुझु बहितर सां ख़बरूं अचनि पियूं। काफ़ी तेज़ी सां कमु थिए पियो। चाइनीज़ ते मौजूदु आहिनि। इरिगेशन डिपार्टमेंट हुनखे लीड करे पियो त इहे ख़बरूं असां वटि सुठियूं आहिनि। जेको सुठो कमु इरिगेशन कयो आहे सेक्रेटरी इंजीनियर ज़रीफ़ खेड़ो साहब ऐं मिनिस्टर साहब जाम ख़ान शोरो मौजूदु आहिनि 3-4 ॾींहंनि खां हुते। पॉज़िटिव हमेशह जेको सुठी ॻाल्हि हुजे उहा करणु घुरिजे। हुनमें कंजूसी जो मुज़ाहिरो न करणु घुरिजे। असांजो कमु आहे जंहिंजो ड्यू आहे उहो हुनखे ॾिजे। सुठो कमु थिए पियो ऐं इहो असांखे उमेद न हुई। चाइनीज़ हुते मौजूदु हुआ। इरिगेशन डिपार्टमेंट जे इंजीनियर्स ऐं चाइनीज़ सभु गॾिजी करे हिन मामले अॻिते वधायो ऐं उमेद आहे इहो मसइलो हाणे जेको नज़र अचे पियो हल थियण वारो आहे ऐं इहो बहितर थी वेंदो। इहे आहिनि असां वटि पॉज़िटिव ख़बर सखर बैराज जी। पर चैलेंज वॾो ईंदड़ बोॾूं आहिनि। उन ते अॼु असांखे ख़बर पई आहे चाइनीज़ ऐं इरिगेशन डिपार्टमेंट वेही हिन मामले खे त हल करे वरितो आहे। कमु शुरू थी वियो आहे। नेक्स्ट जेका ॿोॾ अचे पई जुलाई में या अगस्त में जेको ॿोॾ जो पाणी ईंदो उनखे क्रॉस कराइणो आहे सखर बैराज मां। इहो हिकिड़ो चैलेंज मौजूदु आहे जिन ते हाणे ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। इन पाणी खे ख़ैर ख़ैरी सां क्रॉस कराइणो आहे। तंहिंखां पोइ अक्टूबर में वरी जेका रिप्लेसमेंट आहे बैराज जे गेटुनि जी उहा शुरू थी वेंदी। तंहिंजे करे हीउ वॾो क्रिटिकल फेज़ आहे असांजो ऐं असांखे मुसलसल आवाज़ टीवी तव्हां हिनखे फॉलो कंदो रहंदो ऐं तव्हां ते ख़बरूं पहुचाईंदो रहंदो। हाणे हिन जो हिकिड़ो ॿियो पासो आहे त सबबु छा थियो आहे, छो इहो थियो आहे। इंतज़ार हिकिड़ी डिपार्टमेंट जी इंक्वायरी जांच कमेटी ठाही वई आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ जेके इंजीनियर्स आहिनि चीफ इंजीनियर डेवलपमेंट आहिनि मंसूर मेमण साहब आहिनि प्रीतम दास साहब आहिनि ॿिया कुझु जेके खाते जा जेके चीफ इंजीनियर 5 माण्हुनि जी कमेटी ठाही वई आहे इंजीनियर्स जी जेके हिनखे टेक्निकली इवेल्युएट कंदा त आख़िर इहो छा थियो, किथे वॉयलेशन थी। बैराज मैनुअल जी वॉयलेशन थी। पॉन्ड खे जेको मेंटेन कबो आहे छाकाणि हुन खां हिकिड़ो इंच बि नथो वधाए सघिजे। ख़बरूं इहे आहिनि असांखे ज़रिया जेके इरिगेशन डिपार्टमेंट ॿुधाइनि पिया त बैराज लेवल जो जेको पॉन्ड लेवल आहे जेको डिज़ाइन आहे हुनजो पॉन्ड जो उनखे 1 फीट बि नथो वधाए सघिजे। उन पॉन्ड लेवल खे 1 फीट नथो वधाए सघिजे ऐं उन खे वधाइण लाइ चीफ मिनिस्टर खां इजाज़त वठणी पवंदी आहे। एॾो स्ट्रिक्ट अंग्रेज़नि जेको आहे इहो मैनुअल ठाहियो हो। पर हाणे ॾिसणो इहो आहे त छा इन पॉन्ड लेवल जी वॉयलेशन थी आहे ऐं जेकॾहिं वॉयलेशन थी आहे त उहा कंहिं कई आहे। हींअर जेके इंजीनियर जिन वटि एडिशनल चार्ज सखर बैराज सिंध जो पाकिस्तान जो क्रिटिकल बैराज आहे सिंध जी ज़राअत जो मेजर असांजो जेको आहे औञाण आहे ज़राअत जो इरिगेशन जो सखर बैराज खे एडिशनल चार्ज हुई। चीफ इंजीनियर साहब जी जेके सोहेल बलोच रहंदा आहिनि उहे जा उन्हनि एडिशनल चार्ज आहे उहो हिनखे ॾिसी रहिया हुआ। जांच कमेटी ठही वई आहे ऐं जांच कमेटी पंहिंजो कमु शुरू करे छॾियो। हुननि डेटा जेको आहे इंफॉर्मेशन तहवील में वठी छॾी आहे। पंहिंजी सॼे जेको डेटा जेको मैन्युअली ठहंदो आहे उते उनखे हाणे एनालिसिस करण जो कमु शुरू थी वियो आहे। पर अञा ताईं चीफ इंजीनियर साहब हुते मौजूदु आहिनि। थींदो ई आहे मां मूंखे ख़बर न आहे लीगल पोज़ीशन आई एम नॉट श्योर। पर हिकिड़ी ॻाल्हि श्योर आहे जॾहिं जांच कमेटी थींदी आहे त पंहिंजे जेको हुते मौजूदु इंजीनियर ऐं ॿिया हूंदा आहिनि उन्हनि खे मुअतल कयो वेंदो आहे त जीअं डेटा में का हथ चढ़ान न थी सघे ऐं रिकॉर्ड में का तब्दीली न थी सघे। उहो हींअर ताईं असांखे नज़र न आयो। जांच कमेटी थी वई आहे। ॿियो हिकिड़ो सवाल हमेशह रहंदो आहे खाते जी जेके इंजीनियर आहिनि उहे ज़रूरु जांच पंहिंजी कंदा आहिनि। ज़ाहिर सभु पाण में साथी हूंदा आहिनि इंजीनियर सभु पाण में हिक ॿिए सां तालुक़ु हूंदो आहे त इहो थोरो हिकिड़ो क्वेश्चन मार्क हमेशह रहंदो। डिपार्टमेंट जी इंक्वायरी त ज़ाहिर पहिरीं थींदी पर इहो इन खां बियॉन्ड जो मसइलो आहे। मुंहिंजी ज़ाती राय में हिनखे ट्रांसपेरेंट कीअं कबो, हिन जांच कमेटी ट्रांसपेरेंट कीअं कमु कंदी, दोस्ती यारियूं हलंदियूं न हलंदियूं। छाकाणि इरिगेशन डिपार्टमेंट में हिकिड़ी वॾी ग्रुप बंदी आहे। 2 ग्रुप आहिनि हिकिड़ा जेका इंजीनियर्स जा उहे पाण में ज़ाहिर को जहिड़ो त न आहे पर हूंदा आहिनि हर लॉबी ॿिए लाइ कंदा आहिनि।
पर ही ज़रूरी आहे त इहो डेटा जेको आहे इहो सेफ रहे ऐं डेटा जे ज़रिए शयूं उहो ॿाहिरि अचनि ऐं ट्रांसपेरेंसी इंश्योर कई वञे। हिन रिपेयर मेंटेनेंस जे वर्क में त सुठो कमु थियो आहे, पर ॾिसो हाणे जांच कमेटी में कीअं कमु थिए थो। पहिरियों मसइलो इहो आहे त हिन क्राइसिस में निकिरिजे बिल्कुलु, ऐं हिन क्राइसिस में आपाशी खाते जो इंजीनियर जो मुकमल तौर ते हुनखे सपोर्ट कजे त जीअं हू ही कमु मक़सदु उकलाए सघनि, कामयाबी सां उकलाइनि, बोर्ड खे बि उकलाइनि कामयाबी सां। इहो बिल्कुलु हिन में को शक ई न आहे। हींअर पैनिक फैलाइण जी ज़रूरत न आहे। क्रिटिकल स्टेज ते असां आहियूं, सखर बैराज इज़ एट क्रिटिकल स्टेज, ऐं उनखे ही साल गुज़ारणु तमामु ज़रूरी आहे त जीअं हिन ते कमकार शुरू थी सघे। बाक़ी हाणे जांच कमेटी आहे, ॾिसूं उहा कीअं परफॉर्म करे थी, हिन ते फॉलोअप रखणु तमामु ज़रूरी आहे। त ॻाल्हि ॿोल कयूं था ऐं हाणे मूंखे जॉइन कंदा इन मामले लाइ पहिरियों हुननि खां अपडेट वठंदासीं। इंजीनियर ज़रीफ़ खेड़ो, सेक्रेटरी आपाशी, मूंखे जॉइन कयो आहे। ज़रीफ़ खेड़ो साहब, थैंक यू वेरी मच, तव्हां असांखे जॉइन कयो आहे। खेड़ो साहब, असांखे त पहिरीं अपडेट ॾियो, तव्हां 3-4 ॾींहंनि खां मौजूदु आहियो, मिनिस्टर साहब हुते मौजूदु आहिनि, चाइनीज़ मौजूदु आहिनि हुते, हिकिड़ो सॼो एमरजेंसी रेस्क्यू सेंटर सॼो क़ाइमु थी वियो आहे, एमरजेंसी में कमु थिए पियो हुते, कमकार शुरू थी वियो आहे। हींअर असांखे थोरो कमकार जी अपडेट ॾिजो त हींअर इन 47 नंबर गेट ऐं 44-43 नंबर गेट जी अपडेट असां वटि छा आहे। दुआ कजो असांजे लाइ, असां रब सां ते करम कंदो ऐं अल्हम्दुलिल्लाह सभु शयूं असांजूं ऑर्डर में आहिनि ऐं असांजो गेट नंबर 44 जेको आहे सो एक्सिल थिए पियो, रिपेयर थिए पियो ऐं हिन ते माना 24 कलाक कमु इनशाला अॼु हले पियो थो। हुन ते कल्ह राति बि हो, अॼु बि हले पियो, राति बि हलंदो। ऐं उन खां पोइ असांजो गेट नंबर 47 जेको आहे उहो असां उनखे कढी वरितो आहे, उनजी कंडीशन्स खे असेस करे वरितो आहे ऐं उन मां 43 खे असां उते ई जिते लॻल आहे उते हुनजो मथियों जेको आहे पीस आहे 9 फुट वारो, उनखे रिपेयर करे या उनजो अञा बि उनजो हिकिड़ो अल्टरनेट ऑप्शन बि ठाहे रखियो आहे। जेकर उहो असांजो प्रॉपर उनजी स्ट्रेंथनिंग न थी थिए त असां ॿिए जेको अॻे गेट रिमूव कया अथऊं उन्हनि मां हिकिड़ो पीस खे बि असांजो रिफर्बिश करे चाइनीज़ जे वर्कशॉप में उनखे बि असां इनशाला करे 3 ॾींहंनि जो टाइम आहे हुननि जो। अॼु पहिरियों ॾींहुं आहे ऐं 2 ॾींहं पोइ, पर इनशाला ताला 3 या 4 ॾींहंनि में 44 गेट तयारु थी वेंदो। ऐं उन खां पोइ असांजो केसॉन गेट जेको आहे उहो रेडी पोज़ीशन में आहे हींअर अल्हम्दुलिल्लाह ऐं उहो बसि रुगो असांजो जेको असांजो कमु हले पियो तेज़ी सां। 2 क्रेनूं आहिनि ऐं ॿियो टियों मां तव्हां थोरी देरि में हिन ॻाल्हाइण खां पोइ तव्हां सां मां शेयर थो कयां हुनजा जेके असांजे वीडियोज़ ऐं पिक्चर्स ऐं जेको ॾींहुं राति असां कमु कयूं पिया। मिनिस्टर साहब बि हर वक़्तु असां गॾु वेठा आहिनि त असां उन ते जेको कॉफर डैम मीन्स हिकिड़ो वाटर फ्री इन्वायरमेंट ठाहिण लाइ, छो त गेट में असांखे 47 नंबर गेट जो हेठियों पोर्शन कढिणो आहे मथे, त असां उनखे गेट खे चङी तरह हेठिए पासे खां जेका बोरा वॾे असां जेके घुराया आहिनि कराची खां, जेका तक़रीबन 2.5 टन जो हिकिड़ो आहे, असां रखंदा पिया अचूं ऐं हुन में असां उनजूं जेके आहिनि 4 लाइनूं मेंटेन करे विया आहियूं। अञा हुन करे कंदा था वञूं इनशाला करे, त पोइ असां गेट लिफ्ट कंदासीं ऐं जीअं असां मेंटेन कंदासीं होॾां किसान गेट खणी ईंदासीं, हणी पाणी बहाल करे छॾींदासीं असां केनालनि जो। सीआरपीसी चाइनीज़ कंपनी आहे सर, उन्हनि तव्हांखे केतिरो टाइम ॾिनो आहे? त हुननि जो ज़ाहिर आहे प्रोफेशनल माण्हू, हुननि जो टारगेट हूंदो हिकिड़ो, उन्हनि ॿुधायो हूंदो एतिरनि ॾींहंनि में तव्हांखे कंप्लीट बंदि करे 47 नंबर खे। मोहसिन तव्हांखे ॿुधायां त चाइनीज़ जेके आहिनि उहे चवनि था साईं लीड तव्हांजी हुजे, छो त उहो हुननि जो प्रोजेक्ट जेको हुयो उहो गेट मटाइण आहे, एमरजेंसी में गेट टुटा आहिनि त हुननि खे हिकिड़ो कॉन्फिडेंस खपे पियो। मूं चयो लीड असां तव्हां सां गॾु आहियूं, मिनिस्टर साहब असां हींअर बि मीटिंग करे हुननि खां उथिया आहियूं। एक्चुअली असां वटि हुते मसइलो इहो थिए पियो जो असां वटि जेल जे सखर जेल जे जेमर्स जे करे उन पार्ट ते असां सिग्नल कोन्हनि जो अक्सर करे असां मीडिया सां कनेक्ट न पिया थी सघूं, तो उन करे। पर जॾहिं तव्हां परे थियूं था त पोइ असांजो कनेक्शन जीअं अॼु फॉर्चुनेटली तव्हां थी वियो, मां पाण तव्हां सां ॻाल्हाइणु चाहियो पियो कल्ह बि 2-टे दफ़ा मूं कोशिशि कई अटेंड करण जी, पर कनेक्ट न थी सघियासीं। पर इनशाला चाइनीज़ जो असांखे जेको 43 नंबर गेट आहे उन जा असांखे हुननि माना 4 ॾींहं माना अॼु सुभाणे 2 ॾींहं 3 4 ॾींहंनि जो टाइम आहे 43 नंबर गेट जो। ऐं उन खां पोइ जॾहिं 43 गेट जेसि ताईं असांजो तयारु थींदो तेसि असांजो हेॾां कॉफर डैम बि इनशाला तयारु थी वेंदो ऐं केसान गेट खे असां खणी ईंदासीं। ऐं माण्हू ज़ाहिर आहे तव्हां सम्झो था सभु आबादगार वरी आहिनि हिन वारे परेशान आहिनि। हाणे मां थोरो हिकिड़े ॿिए मामले ते तव्हांजी थोरी रहनुमाई हासिल करणु चाहियां। तव्हां जांच कमेटी आपाशी खाते ठाही आहे हिकिड़ी, जंहिंमें तव्हांजे खाते जा इंजीनियर ऐं ॿिया माण्हू शामिल आहिनि। हिन जांच कमेटी इहा छा ॾिसंदी, इहो थोरो असांखे ॿुधाए सघंदो तव्हां? बिल्कुलु। हाणे इहो आहे त असां हिन टाइम ते जेको पैनिक थियणु नथा चाहियूं माण्हुनि खे। असां चवंदा माण्हू जे कमु कनि पिया था ऐं असां ॿाहिरां 5 ॿिया चीफ इंजीनियर खणी आया आहियूं, उहे बि अची विया आहिनि।
एडिशनल स्टाफ सुप्रीडेंट इंजीनियर्स बि खणी आया आहियूं, सभु खणी आया आहियूं हुते। ऐं ही बि जेके मौजूदु माण्हू आहिनि उहे बि वेठा आहिनि। असांखे असेस करिणो आहे प्रॉपरली। ॾिसो अॻे जेके बि तव्हां इंक्वायरियूं ॾिसो त पहिरें थींदी आहे टेक्निकल इंक्वायरी, त टेक्निकल कॉज़िस ख़बर पए त नेग्लिजेंस आहे या नेचुरल कॉज़ आहे। अगरि नेग्लिजेंस आहे त को न को माण्हू हुन में इन्वॉल्व थींदो। अच्छा, ॿियो त असां 2 महीना मूं जेको ॾिनो आहे त डेटा एनालिसिस जेॾी महिल करे वठंदा, ग्राफ प्लॉट कंदा, ख़बर पवंदा त को गेटनि में हथचुरांत ऑपरेशन सां या ॿियनि सां, इहा सभु ख़बर पइजी वेंदी। पर मां तव्हांखे ॿुधायां त हिननि गेटनि खे जेको विच मां बेंड थियो आहे, जेके गिल्डर्स टुटा आहिनि, इहा का ह्यूमन एर जेका आहिनि उहा जेको आहे उनखे असेस कंदी असांजी कमेटी। त इहो अधो अधु गेटनि जो टुटण जेको आहे सो इहो या त जेको सॉइल मॉस आहे, जेको असांखे ख़बर आहे त 32 खां 49 गेट वारे 59 गेट वारे पासे हिकिड़ो आइलैंड ठहंदो आहे सखर बैराज में। इहो परमानेंट फीचर आहे जेको बैराज में ठहंदो आहे। ऐं जॾहिं पाणी चढ़ंदो आहे त पोइ उहो किथां न किथां टुटंदो बि आहे ऐं इहो प्रॉब्लम थिए थो, जंहिंजे करे हिन दफ़े जेको चाइनीज़ कंपनी गेट डिज़ाइन करे पई, स्पेशली इन ख़्याल सां पई करे त इहो फीचर हाणे रेग्युलर थी वियो आहे, जो इहो जॾहिं पाणी चढ़े थो त या मटी अची लॻे थी दरवाज़नि खे, एडिशनल गिल्डर्स हुन में ॾियनि पिया। असांजा जेके फटीक लाहिनि पिया दरवाज़नि तां, जो 82 टन वारो काउंटर वेट ख़तमु पिया कनि, रोलर्स चेंज पिया कनि, सभई इहा न्यू डिज़ाइन उन बेसिस ते थिए पई। तो इन्हनि सभिनी शयुनि खे असां ॾिसंदासीं। असां ईअं न छॾींदासीं कंहिं शइ खे। जेकर को बि में इन्वॉल्व आहे त उनखे ज़रूरु सज़ा मिलंदी, पर सज़ा बराबरि मिले, पूरी टेक्निकल इन्वेस्टिगेशन थिए। ऐं उहा इन्वेस्टिगेशन इहा ई ॿुधाईंदी त नेचुरल काज़ आहे या काज़ माण्हू जी ग़फ़लत जे करे। सर पॉन्ड लेवल कहिड़ो सर पॉन्ड लेवल मेंटेनेंस जा तमामु सवाल उथनि पिया त बैराज हिकिड़ो मैन्युअल आहे उनखे फॉलो न कयो वियो ऐं पाणी खे एतिरो छॾियो वियो ऐं कैनालनि जी जेका मेंटेनेंस आहे आउटफ्लोज जी उन में हथ चवान कई वई। जेको इनिशियल असां ख़बर न आहे, ज़ाहिर टेक्निकल मामिलो आहे, पर पॉन्ड लेवल मेंटेनेंस त जेल में जेको मैन्युअल आहे बैराज जो उन जी वायलेशन थी आहे। इनिशियल इहे प्रिविलेज ख़बर अचनि पियूं। ॾिसो, इहा जेके असां इहो ई था चऊं उन्हनि खे त इन जी जेका कमेटी असांजी इहा इन ॻाल्हि खे निर्वार करे छॾींदी। इन मैन्युअल खां हटी करे को उन्हनि कमु कयो आहे। जेकर कयो आहे त सभु इहा ॻाल्हि निर्वार थींदी। पर हिन दफ़े जेको पाणी हलियो पिए न, काफ़ी मां सम्झ 2 हफ़्तनि खां वठी मथां जेको पाणी हलियो पिए उहो थोरो थोरो थी पिए वधियो। ऐं असांजो पाणी हिते गेट घणो गेटनि में चेंज कान पई थी। इन करे असां चऊं त जेका चेंज थी पए उहा ऑफ टेकिंग केनाल्स जा जेके नारो रोड़ी राइट बैंक वारा राइस थियो दादू थियो उन्हनि जा गेट कयासीं पिए, जीअं पाणी मथे वधियो पए। मां जेको असांजे बैराज वारा वधाइनि पिया, तो इन करे इहे शयूं ॾिसी छॾींदासीं। ऑन लेवल जूं जेके जेका रेगुलरिटीज़ हूंदियूं त डेटा मां निकिरी ईंदियूं सॼियूं। असां डेटा फाइल खणी वरिता आहिनि, असांजे चीफ इंजीनियर जेके कमेटी वारा आहिनि उन्हनि खणी वरिता आहिनि। उन्हनि खे एक्सेल में या टाइप थियनि पिया, एक्सेल में टाइप करे उनखे एनालिसिस करे वठंदा डेटा जी। अरे आख़िरी सवाल मुंहिंजो कहिड़ो साहब, तव्हां ज़रूरु बिज़ी आहियो, मां सम्झूं था, हिते तव्हां मौजूदु आहियो 3 ॾींहंनि खां, तमामु सुठी ॻाल्हि आहे। अर्ज़ु इहो आहे त जेके इंजीनियर्स आहिनि तव्हांजा जेके जांच कमेटी में आहिनि, उहे ज़ाहिर आहे जेके मौजूदा चीफ इंजीनियर साहब जेके इंचार्ज आहिनि सखर बैराज जा, उहे हिक ॿिए जा साथी दोस्त आहिनि। उहो कीअं थी सघे थो त उन्हनि जे ख़िलाफ़ का रिपोर्ट अचे या को मामिलो अचे? ज़ाहिर इहो माण्हू बि सवाल उथारनि था। ऐं ॿी ॻाल्हि इहा त अञा ताईं चीफ इंजीनियर साहब ड्यूटी ते मौजूदु आहिनि, त पॉसिबिलिटी त आहे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट थी वञे, डेटा में हथ चुरान थिए, ॿियूं शयूं थियनि, त उन्हनि जो थींदो त ईअं त जांच थींदी आहे त सस्पेंशन पहिरीं थींदी आहे, उन खां पोइ जांच थींदी आहे। इहो असांखे नज़र न पियो अचे। मां तव्हांखे ॿुधायां त असांजे इरिगेशन डिपार्टमेंट जो वेझर जो मिसाल आहे। तव्हां RBOD ते डिपार्टमेंट जी कमेटी ठही, जंहिं RBOD जा जेको या जेका इंक्वायरी आहे, जेको RBOD जो जेको हुते माण्हू हुआ जिन ते केस थियल आहिनि, जेके थियल आहिनि, असां इरिगेशन जी इंक्वायरी जे करे थियल आहिनि। ॿिए कंहिं इंक्वायरी न कई। असांजे इरिगेशन जे चीफ इंजीनियर इंक्वायरी कई त हा हिननि पैसनि में घटि वधि थी आहे, ऐं उहो चवनि मां हींअर सोघा आहिनि, हुननि ते इंक्वायरीज़ हलनि पियूं, सभु ॻाल्हि थिए पई। त गोया इरिगेशन जो वेझे जो मिसाल आहे, या अॻे बि जॾहिं थियो आहे इरिगेशन वारनि बाक़ाइदा, तव्हांखे यादि हूंदो त 2004 में जॾहिं सखर बैराज जो खॾो पियो, ओॾी महिल बि चीफ इरिगेशन जा माण्हू जेके इंक्वायरी कई, जिन्हनि ते रेस्पॉन्सिबिलिटी हुन फिक्स कयूं। त इहे इरिगेशन जी हिस्ट्री में इहो रहियो आहे त कम जे मामले में असां मशहूरु पहाको आहे असांजे इरिगेशन जो, त वी आर फ्रेंड्स एट होम। असां ऑफिस नौकिरी में दोस्त न आहियूं हिक ॿिए जा। इहो असांजो, मां ॿुधायां थो, असां उन नियत सां इन सां कमु कयूं पिया। उम्मीद आहे त इनमें का बि अहिड़ी क़िस्म जी दोस्ती यारी न हलंदी, छाकाणि सखर बैराज सिंध जे माण्हुनि जी ज़िंदगी जो मसइलो आहे। बिल्कुलु ई आहे, बिल्कुलु ई आहे। ऐं असां सभिनी जो, हर इरिगेशन वारो जो माण्हू आहे हिनखे एज़न माना असांजो मुस्तक़िल हिकिड़ी हिस्ट्री आहे न, असांजी हायरार्की हलंदी पई अचे। असां 30 सालनि खां असांखे डिपार्टमेंट में कमु कंदा था अचूं, ऐं ॾाढो ॾुखियो डिपार्टमेंट आहे। मथां फ्लड अचे पई, असांखे हींअर जेका आहे त इमीडिएटली इहे दर रेस्टोर थी वञनि, असां माण्हुनि खे पाणी ॾेई वञूं कैनालनि में, ऐं अॻी बोर्डनि खे मुंहुं ॾेई वञूं। तव्हां सम्झो था अॻी बोर्ड खे, छाकाणि अॻी बोर्ड वधीक क्रिटिकल आहे, चलो ही गेट उम्मीद आहे ठही वेंदो, तव्हां तमामु घणी महिनत कई आहे, डिपार्टमेंट असांखे नज़र अचे पियो। त ही अॻी बोर्ड जेको आहे हुनजे लाइ छा निगरानी जो बंदोबस्तु हाणे दुरुस्त कयो आहे?
तो जीअं फ़िलहाल असां कहिड़े तरीक़े सां हिन साल बोर्ड निकिरी वञे हुन खां पोइ रिपेयर वर्क शुरू थी वञे रिप्लेसमेंट? हाणे मोहसिन सच ॿुधायां त असांजो पंहिंजे अलाह कंदो असां जंहिं पोज़ीशन में आहियूं त ख़ुदा कंदो जल्दी कैनालनि जी पाणी जी सप्लाई बहाल करण जी कोशिशि कंदासीं। पर उहो थी वेंदो। पर असांखे जेको वॾो कंसर्न जेको अॼु जी मीटिंग असां चाइनीज़ सां हुई उहा ई असां बोर्ड जे लाइ असांखे जो बंदोबस्तु हूंदो असां बोर्ड जे लाइ असां फुल प्रूफ हुजे जंहिं असांखे कोई प्रॉब्लम न थिए बराए सघिया ते। ठीकु सर, खेड़ू साहब तव्हांजी वॾी महिरबानी, अलाए तव्हां असांखे टाइम ॾिनो, तफ़सील सां ॻाल्हि ॿोल थी। नज़र खेड़ो साहब असां गॾु मौजूदु हुआ, जिन तफ़सील सां ॿुधायो आहे त हिकिड़ी जांच कमेटी ठहे पई और जंहिं वटि ठही वई आहे उहा डिटरमिन कंदी त छा थियो हो ऐं हुन में कंहिंखे बि स्पेयर न कयो वेंदो। उन खां अलावा ॿी अहम ॻाल्हि आहे त अॼु चाइनीज़ सां इहा मीटिंग थी आहे त हाणे बोर्ड अचे पई हुनखे कीअं मुंहुं ॾिनो वेंदो ऐं हिन स्ट्रक्चर खे असां कीअं पाणी जो पास कराईंदासीं। इहो बि तमामु अहम आहे। सिर्फ़ु ही गेट 47 जो मसइलो न आहे जेको हाणे उमेदु आहे तमामु जेको उमेद कई पई 2 ॿार लॻंदा, हाणे इनशाला 7-8 ॾींहंनि में इहो बहाल थी वेंदो। त टोटल 7 ॾींहंनि में जो पहिरें ॾींहुं मूं तव्हांखे ॿुधायो हो त 7 ॾींहं में बहाल थी वेंदो। बहरहाल नाज़रीन हाणे तो वठूं था हिकिड़ो ब्रेक खां पोइ असां ॿिए मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी नाज़रीन, वेलकम बैक। हाणे असां ॻाल्हि ॿोल हलंदासीं इस्लामाबाद में सियासत ते ॻाल्हाईंदासीं। बजट सेशन जारी आहे, हिक ॿिए ते उर्दू में चइबो आहे ताबड़तोड़ हमला थी रहिया आहिनि, तकरीरूं थी, बजट खां सवाइ बाक़ी सभिनी मामलनि ते घणे भाङे ॻाल्हि थिए पई। पर इन विच में पीपल्स पार्टी नून लीग में कुझु मामला बि तइ थी विया आहिनि ऐं उहे हाणे पंजाब में जेको उन्हनि जो वर्किंग रिलेशनशिप आहे ॿिन्ही पार्टियुनि जो, उन ते ॻाल्हि ॿोल थींदी। मूंखे जॉइन कयो आहे इस्लामाबाद मां सीनियर सहाफ़ी डॉन अख़बार जे सीनियर रिपोर्टर बस आमिर वसीम साहब ऐं उन्हनि खे काफ़ी पार्लियामानी रिपोर्टिंग ऐं जेका पॉलिटिकल रिपोर्टिंग आहे उहे तकरीबन गुज़र 25-30 साल का रिपोर्टिंग है। आमिर साहब बहुत शुक्रिया आपका। आमिर साहब, ये जो बजट सेशन का माहौल है, ये बजट के अलावा बाकी सब कुछ पे बात हो रही है, बजट पे जरा कम बात हो रही है। क्या ऐसा ही? आप तो वहाँ मौजूद हैं, आप देख रहे हो, ऑब्जर्व कर रहे हो? देखिए, बजट पे जब भी डिबेट होती है हमेशा ऐसा ही होता है, क्योंकि बजट पे जब आप डिबेट करते हैं तो ज़ाहिर है मुल्क की सियासी सूरत हाल भी अंडर डिस्कशन आती है। तो ये कोई अनहोनी बात नहीं है। लेकिन जो इस वक्त प्रॉब्लम है वो ये है कि मैं पहली दफ़ा देख रहा हूँ कि एक ऐसी बजट पे डिबेट हो रही है कि जिसमें अभी तक इक्का दुक्का लोगों ने ही बजट को सपोर्ट किया, और वो भी मिनिस्टर्स जो हैं उन्होंने बजट के हक में थोड़ी बहुत बात की है, वरना ज़्यादातर बजट के जो खिलाफ ही तकारीर हो रही हैं, ना सिर्फ अपोजिशन की तरफ से बल्कि ट्रेजरी बेंचेस की तरफ से भी। और इसकी वजह से इस दफ़ा जो डिबेट है, आप अगर अखबारों में भी देख रहे होंगे और टीवी चैनल्स पे भी देख रहे होंगे, तो हमें अभी तक इस बजट के हवाले से कोई भी पॉजिटिव चीज़ सामने आती नज़र नहीं आई है। लेकिन अगेन बात फिर वही आ जाती है कि हमारी जो सियासी जमातें हैं, एट द एंड ऑफ द डे उन्होंने वोट तो दे ही देना है इस बजट को। जिस तरह पीपल्स पार्टी ने इनिशियली बाइकआउट किया और अब वो आ गए हैं, उसके अंदर वापस उनके इख्तलाफात जो भी थे वो ख़त्म हो गए। तो प्रॉब्लम यह है कि हमारे जो नुमाइंदे हैं उनको जो बाहर जो सूरत हाल है, सियासी सूरत हाल है, माशी सूरत हाल है, उसकी ग्रेविटी का शायद अंदाज़ा है नहीं। और अभी भी वो उसी तरह की पर्सनल एलिगेशन, एक दूसरे की लीडरशिप को बुरा भला कहना और नारेबाजी और शोर शराबा। एक तो पहले ही इस बजट में डिबेट के लिए टाइम कम मिला है। आपको मालूम है कि 12 तारीख को ये बजट पेश हुआ था, उसके बाद फिर एक लंबी ब्रेक हो गई थी ईद की वजह से। तो माजी की निस्बत इस दफा सिर्फ 4 या 5 दिन बजट के मिले हैं, जिसकी वजह से आज इतवार को भी इनको इजलास करना पड़ रहा है। लेकिन हमने यही देखा है कि ज्यादातर पॉलिटिकल पॉइंट स्कोरिंग हो रही है, बजट पे बहुत कम बात हो रही है, और जो बात हो भी रही है वो बजट पर नुक्ताचीनी हो रही है। हुकूमत की तरफ से कोई आज फाइनेंस मिनिस्टर हाउस में नजर आए थोड़ी देर के लिए, वरना पिछले 2-3 दिन से फाइनेंस मिनिस्टर भी हाउस के अंदर नजर नहीं आ रहे और उस पर भी तनकीद हो रही है, वज़रा भी नहीं आ रहे। तो यही माहौल है बजट का, एक गैर संजीदगी हमें नजर आ रही है। तो ये ओवरऑल जिम्मेदारी तो तमाम पॉलिटिकल पार्टीज की ही, अपोजिशन ना और हुकूमती बेंचेस की, आज सबको, सारी पॉलिटिकल पार्टीज को वैसे लोग देख रहे हैं और लोग समझदार भी हैं कि हमने आपको नुमाइंदा बना के वहां भेजा है और आप बजट के सिवाय हमें कोई आसानियां पैदा करें लोगों के लिए, गरीब लोगों के लिए, मिडिल क्लास के लिए कोई आसानियां पैदा करें, मुल्क की मैशत के लिए कुछ बेहतर प्रपोजल लेके आए, तो वो तो नजर नहीं आ रहा। तो लोग भी तो देख रहे हैं कि सारे पाकिस्तान के ये क्या हो रहा है तो असेंबली में। जी बिल्कुल देख रहे हैं, और जिस तरह की लैंग्वेज इस्तेमाल की जा रही है, कल आपने देखा होगा सनाउल्लाह मस्ती खेल के ऊपर पाबंदी लगाई है स्पीकर ने फॉर यूजिंग इनडिसेंट, उन्होंने जो रिमार्क्स दिए, और इसी किस्म की हम तकारीर देख रहे हैं। और बजट पर एक तनकीद तब तरफ से हो रही है, कुछ प्रपोजल्स आए हैं, लेकिन जैसे मैंने कहा कि हुकूमत की तरफ से अभी तक कोई हमें ऐसा संजीदगी नजर नहीं आई कि कोई इनके नोट्स लेता हुआ हमें नजर आया, और फाइनेंस मिनिस्टर हाउस में नहीं बैठे। हो सकता है अपनी वाइंडिंग अप स्पीच जो वो करें उसमें कुछ ना कुछ वो जिक्र करें, नोट्स जाहिर उन तक तकरीरें पहुंची तो होंगी जरूर।
तो लेकिन फिलहाल जो है हुकूमत की तरफ से हमें कोई इसमें संजीदगी नजर नहीं आ रही, और जो हमारी जो अलाइज पार्टी है, इवन एमक्यूएम जो है कोलिशन पार्टनर है, वो भी क्रिटिसाइज कर रही है बजट को, पीपल्स पार्टी भी क्रिटिसाइज कर रही है। तमाम जो कोलिशन पार्टनर्स हैं उन्होंने अभी तक बजट पर एतराज किया, और आज आसिफा भुट्टो ने अपनी पहली तकरीर की है असेंबली के अंदर, और उन्होंने भी ये कहा है कि जो बजट है ये अवामी उमंगों के मुताबिक नहीं है, उनकी एस्पिरेशंस के मुताबिक नहीं है। लेकिन सवाल ये पैदा होता है कि क्या पीपल्स पार्टी और एमक्यूएम और जितने अलाइज हैं, क्या ये बजट के अंदर कोई ऐसी तब्दीली कर सकेंगे कि जिसकी वजह से आवाम को फायदा हो। जो जो इसमें टैक्सेस लगाए गए हैं उनके ऊपर सब बात कर रहे हैं कि क्या वो इन पर कमी लाने में कोई किरदार अदा कर सकेंगे, ये भी हमें देखना है जब वजीर खजाना अपनी वाइंडिंग अप स्पीच करेंगे। तो आमिर साहब लेकिन लेकिन ये सब चीजें करने के बावजूद वोट तो इन सब ने देना है, मगर वो तो तय है, वो तो मसला हुकूमत और अपोजिशन का तो है नहीं। लेकिन जो हुकूमत में मौजूद ट्रेजरी बेंचेस पर जो लोग बैठे हुए हैं, वोट तो उन्होंने दे ही देना है। जी बिल्कुल, यही मैं बात कर रहा हूँ, और मैं तो इसको यही कह रहा हूँ कि वोट तो इन्होंने अल्टीमेटली देना है, लेकिन देखना यह है कि अपनी कुछ बातें ये मनवाते भी हैं कि नहीं है। अब आप सेनेट की जो रिकमेंडेशंस आई हैं इस बजट के ऊपर, अगर आप उनको देखें, उन्होंने तो इस पूरे बजट को नेशनल इंटरेस्ट के खिलाफ करार दे दिया है, और सेनेट के अंदर भी जाहिर है इन्हीं तमाम जमातों की रिप्रेजेंटेशन है। तो अब देखना यह है कि ये जो तनकीद हो रही है तकारीर के अंदर, और जो आखिर में इन्होंने वोट भी इसमें डालना है, तो क्या ये एज इट इज इसी बजट को मंजूर करवाएंगे, या कोई ऐसी चीज इस बजट के अंदर ये लेके आने में कामयाब हो जाते हैं जिससे अवाम को कोई ना कोई डायरेक्ट फायदा पहुंचे। बज़ाहिर ऐसा नजर नहीं आ रहा, लेकिन हमें थोड़ा सा वेट करना होगा, मैं समझता हूँ। अच्छा जी, आमिर साहब, ये तो बड़ा खैर शुरू से ही वाज़ेह था कि ये ऐसे ही होना है। आईएमएफ का बजट है, आईएमएफ के बजट को पास होना है, इसमें कोई किसी के पास अब ऑप्शन भी नहीं है। हकीकत ये है कि किसी के पास ऑप्शन नहीं है, बाकी तो पॉइंट स्कोरिंग ही है। जी जी बिल्कुल ऐसा ही है, क्योंकि आपको पता है बजट जिस तरीके से बनता है, ना कोई प्री बजट सेशन हुआ जिस तरह और मुल्कों में होता है। आप इंडिया के अंदर देखें 75 दिन उनके बजट के जो बजट के जो पैसेज का प्रोसेस है उसके लिए उन्होंने 75 डेज रखे हुए, तकरीबन 3 महीने का उनका बजट का प्रोसेस होता है। हमारे यहाँ जैसे मैंने पहले कहा 12 तारीख को बजट पेश हुआ, उससे पहले किसी को नहीं पता था। एनईसी का इजलास भी उससे एक दिन पहले हुआ, और कि क्या बजट में आ रहा है, और उसके बाद फिर एक हफ्ते की हम छुट्टी पे चले गए, और उसके बाद अब आके वही रिवायती किस्म की तकारीर हम सुन रहे हैं। लेकिन जो इसमें कोलिशन पार्टनर्स हैं, पीपल्स पार्टी ने जिस तरह इनिशियली बाइकआउट किया, और उन्होंने कहा कि हमसे कंसल्ट नहीं किया गया, और हमारे कुछ रिजर्वेशन है पीएसटीपी के हवाले से, और जितने पीपल्स पार्टी के मेंबर्स ने तकारीर की हैं इंक्लूडिंग आसिफा भुट्टो जरदारी, तो उसमें इस बजट के ऊपर क्रिटिसिज्म ही हुआ है जनरली। और यही बात की गई कि टैक्स लगा दिया गया है, दूध के ऊपर टैक्स लगा दिया है, स्टेशनरी आइटम्स पे लगा दिया है, लैपटॉप्स पे टैक्स लगा दिया है, एग्रीकल्चर इनपुट्स पे लगा दिया है, मेडिकल इक्विपमेंट पे लगा दिया है। तो जब ये बातें आपने की हैं, तो हम ये देखना चाहेंगे, आवाम ये देखना चाहेगी कि आप, क्योंकि आपकी पोजीशन ऐसी है कि आपके वोट के बगैर ये बजट पास हो नहीं सकता, तो मैं समझता हूँ पीपल्स पार्टी के ऊपर ज्यादा इस पर नजरें और जिम्मेदारी है कि वो इस में अवाम के लिए कुछ अपना रोल प्ले कर सकते हैं, या वही अपना रिवायती कि उन्होंने जी अपने पंजाब के मामला ठीक कर लिए, क्योंकि उनको पंजाब में अपनी पोजीशन स्ट्रेंथन करनी है, गवर्नर भी लगवा दिया। तो अगर क्या वो अपनी सिर्फ सियासत पे अहमियत दे रहे हैं, या वाकई अवाम के इश्यूज के ऊपर वो संजीदा है? आमिर साहब, इस पे इसी बात को आगे लेके बढ़ूंगा। तो इसका मकसद ये हुआ कि सिर्फ जो पंजाब के मामला थे पीपल्स पार्टी और नो लीग में वो तय हो गए हैं, उनको वहां पर स्पेस दिया जा रहा है एडमिनिस्ट्रेटिवली। सीएम हाउस पंजाब में एक एडिशनल सेक्रेटरी भी लगाया जा रहा है इन कामों को देखने के लिए और अमल दरामद के लिए। तो इसका मकसद है कि बजट पे अपन को कुछ नहीं मिलेगा, अगर मिला है तो सिर्फ पंजाब में मिला है पीपल्स पार्टी, ऐसा तासुर दिया जा रहा है। जी बिल्कुल ऐसा ही तासुर दिया जा रहा है, और आज भी तकरीर में शाजिया मरी ने भी यही बात की, और लोगों ने भी, कि हमारी जो रिजर्वेशन थी पंजाब में, हमारे मेंबरान को वो इज्जत नहीं मिल रही थी जो मिलनी चाहिए थी। वहाँ पे जो तरक्याती काम हो रहे हैं, डेवलपमेंट, खास तौर पे उन हलकों में जहाँ पे पीपल्स पार्टी के लोग जीते हुए हैं, उन्होंने मुल्तान की मिसाल भी इसके अंदर दी कि वहाँ पर जो तरक्याती स्कीमें उस पर पाकिस्तान पीपल्स पार्टी को नहीं पूछा जा रहा। तो बेसिकली तो ये जो बजट के ऊपर जो बाइकआउट था, बज़ाहिर यही लग रहा है कि जिस तरह माजी में हम देखते आए हैं, एमक्यूएम भी इसी तरह की ब्लैकमेलिंग करती रही है, बजट के मौके पर अपनी डिमांड्स लेके आ जाते थे और आखिर में वोट डाल देते थे। इस दफा एमक्यूएम ने नहीं, तो इस दफा पीपल्स पार्टी ने वही काम किया है जो हम पिछले 10-12 साल से देख रहे हैं। लेकिन अगेन मैं यही कहूंगा कि अगर तो पीपल्स पार्टी कुछ हद तक कोई रिलीफ टैक्सेस में दिलाने में कामयाब हो जाती है एट द एंड ऑफ द डे, जब ये बजट पास होगा, तो मैं समझता हूँ कि वो काफी उनकी कामयाबी होगी। अगर वरना पीपल्स पार्टी का जो किरदार है उसके ऊपर ज़ाहिर गुफ्तगू होती रहेगी, तनकीद होती रहेगी। मतलब इसमें तो बिलावल भुट्टो जरदारी ने अपनी तकारीर में, अपनी प्रेस स्टेटमेंट्स में और मीडिया टॉक्स में
बड़ा वाज़े तौर पे उन्होंने कहा है कि मिडिल क्लास पर टैक्स आयद किया गया है, इसको कम किया जाए। ये पोजीशन पीपल्स पार्टी की है इस मामले पर, जो कि सबसे बड़ा इस वक्त पाकिस्तान में इस बजट उसके हवाले से जो इशू है वो यही है कि मिडिल क्लास पर बहुत ज्यादा टैक्स लगा दिए गए। जी बिल्कुल, आज भी यही तकारीर हुई है। फिर बिलावल भुट्टो तो बजट सेशन में आए ही नहीं। एक तो ये भी मैं समझता हूँ एक बड़ी एक क्वेश्चनेबल चीज है ना, नवाज शरीफ हमें इस बजट के अंदर नजर आया, इस बजट को कोई ऑन ही नहीं कर रहा। एक तो ये हमें नजर आ रहा है। इवन पीएम शहबाज शरीफ साहब भी कल 5 मिनट के लिए आए थे और उसके बाद चले गए। यानी हुकूमत की भी संजीदगी, कोलिशन पार्टनर, क्योंकि उन्हें मालूम है कि ये बजट जो है किसी और जगह से आया है और इनके पास कोई चॉइस है नहीं इसको वोट देने के इसके अलावा कि वोट दें। लेकिन बहरहाल अगर वो कुछ ना कुछ भी रिलीफ है, मैं समझता हूँ 10% भी इसमें दिला दें, जो बजट अनाउंस हुआ उसमें अगर कोई 10% तब्दीली भी वो लाने में कामयाब होते हैं तो ये उनकी कामयाबी होगी। वरना यही समझा जाएगा कि पार्लियामेंट इस वक्त बिल्कुल एक हेल्पलेस है और ये जो कोलिशन पार्टनर है तो ये सब पपेट्स की तरह ही काम कर रहे हैं जिस तरह माजी में होता है। आमिर साहब बहुत शुक्रिया आपका। नाज़रीन, आमिर वसीम सीनियर सहाफ़ी इस्लामाबाद में और बेबाक तबसरो कंदा आहिनि, सियासत खे सम्झनि था, पार्लियामानी पॉलिटिक्स के सम्झनि था। हू चवनि था त बजट के हवाले से ख़ास तनकीद या ख़ास ॻाल्हि न थी रही आहे सिवाय पीपल्स पार्टी, जेकर थोरो घणो भी कुछ थियो आहे तो पीपल्स पार्टी तरफ़ां काफ़ी तनकीद थी आहे। बजट प्रपोजल्स जेके आहिनि उहे पेश कया विया आहिनि, उन ते अमल केतिरो थिए थो, हुकूमत केतिरो अमल करे थी, संजीदगी तव्हांखे ॿुधाई। आमिर वसीम त प्राइम मिनिस्टर साहब पंजमंडल लाइ आया, फाइनेंस मिनिस्टर साहब तशरीफ़ न खणी अची रहिया आहिनि ऐं उन्हनि खे शायदि को टीवी ते ॾिसी मसइलो पंहिंजो फीडबैक वठनि था। पार्लियामेंट खे अहमियत न पई मिले। बिलावल साहब अञा ताईं तशरीफ़ न खणी अची सघिया आहिनि, उन्हनि खे बि हिकिड़ी स्पीच बजट जी करणी आहे, छाकाणि त अपोज़िशन हुकूमती बेंचिस ते वेही बि जेको उन्हनि ॿुधायो त असां अपोज़िशन कंदासीं, उहो हुन जा मेंबर्स त किरंदा आहिनि, पर ओवरऑल जेकॾहिं मिडिल क्लास, छाकाणि हिन अफेक्ट जेको थींदो नेक्स्ट ईयर में उहो मिडिल क्लास हिन मुल्क जो थींदो ऐं हुन ते तमामु घणा टैक्स मढ़िया विया आहिनि। ग़रीब त वीचारो पंहिंजो मानी में पूरो हूंदो आहे, मिडिल क्लास जेको आहे उनखे तमामु घणा टैक्स, अमीर खे फ़ाइदो फ़र्क़ु न आहे पवंदो, पोइ चाहे 10% शयूं वधी वञनि या 20% वधी वञनि, हुनजे लाइ मसइलो न आहे हूंदो। ऐं मिडिल क्लास हिन मुल्क जो हर लिहाज़ खां उहो तकलीफ़ में ईंदो, विचोलो तबिको जेको आहे। ऐं उन जे लाइ छा हिन बजट में जॾहिं पास थींदो इन में को रिलीफ मिली वेंदो जेको अनाउंस कयो आहे हुकूमत। पंजाब में पीपल्स पार्टी पंहिंजी पोजीशन बहितर कंदी नज़र अचे पई, ठीकु आहे, उन्हनि जो राइट आहे त जितां जितां हू खटिया आहिनि घटि में घटि हुते शयूं बहितर थियनि जहिड़े तरीक़े सां पीपल्स पार्टी चाहे थी। पर ॻाल्हि आहे त ओवरऑल हाणे माण्हुनि खे छा मिलंदो इहो ॾिसणो आहे, इहो असां वेट कंदासीं। हिकिड़ो ब्रेक खां पोइ सिंध हुकूमत जे हवाले सां असां हिकिड़ी पॉलिसी ऐं हिकिड़ो इनिशिएटिव वरितो वियो हो, हुन ते ॻाल्हाईंदासीं त उन में असांखे छा छा सिंध हुकूमत कयो आहे, ॻाल्हि ॿोल कंदासीं ब्रेक। नाज़रीन, वेलकम बैक। हाणे असां तव्हां सां हिकिड़ी ॿी स्टोरी शेयर कंदासीं जेका एक्सक्लूसिव आवाज़ टीवी जे प्रोग्राम में तव्हांखे ॾियूं पिया। उहा स्टोरी आहे त कुझु सुठियूं ख़बरूं अञा ॿियूं बि आहिनि। हिकिड़ी ख़बर इहा आहे त ही मूं तव्हांखे प्रोग्राम में पंहिंजो ॿुधायो त सिंध में जेका सनअतकारी आहे, सनअतनि खे, नंढियुनि सनअतकनि खे हथी वठाइण लाइ 2020 में सिंध गवर्नमेंट साॻी पीपल्स पार्टी जी हुकूमत पारां 2020 में हिकिड़ो नोटिफिकेशन जारी कयो। उन नोटिफिकेशन में हिकिड़ी सॼी कमेटी ठाही वई चीफ सेक्रेटरी साहब जी सदारत में, जंहिंजो कमु हो त सिंध में जेके नंढियूं ऐं विचोले दर्जे जूं सनअतूं जेके SMEs चइबो आहे, उहे कीअं हुननि खे हथी वठाइजे। इहो मां त काफ़ी अरसे खां हिन जो एडवोकेट रहियो आहियां। सिंध में हाणे सनअत खे हथी वठाइण खां सवाइ असां अॻिते न वधी सघंदासीं। असांजी ग्रोथ बीह रहंदी अगरि असां सनअतनि में हथ न विधोसीं ऐं हुनखे हथी न वठाईसीं। त 2020 में इहो कमु थियो। इन 4 साल लॻी विया त सिंध में सनअतुनि खे हथी कीअं वठाइजे, ऐं उन रिपोर्ट अचण में 4 साल लॻी विया। इहा रिपोर्ट इंटरनेशनल ट्रेड एसोसिएशन, दुनिया जो वॾे में वॾो इदारो आहे ट्रेड खे हथी वठाइण जे लाइ, ऐं ॿियो यूरोपियन यूनियन जी मदद सां हिकिड़ी स्टडी डिज़ाइन कई वई। इन स्टडी इहा रिपोर्ट ज़ाहिर थी पई आहे ऐं रिपोर्ट ज़ाहिर थी वई आहे ऐं तमामु हुनमें सुठियूं ऐं पॉज़िटिव मूंखे शयूं नज़र अचनि पियूं जेके मूं सोचियो तव्हां ते पहुचायूं। हिन रिपोर्ट जो नालो आहे सिंध SME कम्पीटेटिवनेस स्ट्रेटजी 2024-2029। ही रिपोर्ट असां वटि साम्हूं अची पई, तव्हां सां गॾु हले पई। ही रिपोर्ट में सभिनी खां पहिरीं त जेका ॻाल्हि कई वई आहे, ॿुधायो वियो आहे त सिंध जो हिन मुल्क जी मईशत में हिसो केतिरो आहे, इहो असां डिटरमिन न करे सघिया आहियूं। काफ़ी अरसे खां असांखे न ॿुधायो वेंदो आहे त सिंध जो हिसो केतिरो आहे। हाणे मां तव्हांखे ॿुधायां थो त सिंध जो जेको नेशनल इकोनॉमी में ज़राअत जो हिसो आहे उहो 23% आहे।
GDP जो जेको बि थिए थो तक़रीबन $374-375 जी असांजी इकोनॉमी आहे ऐं उन में जेको हिसो आहे ज़राअत जो 23% आहे ऐं उन खां पोइ जेका मैन्युफैक्चरिंग सेक्टर आहे सनतूं वॾियूं सनतूं जेको आहे उन्हनि जो जेको हिसो आहे उहो 42% आहे ऐं उन खां पोइ जेको सर्विसिस सेक्टर आहे उन जो हिसो हिन मुल्क में 3% आहे त सिंध जो ओवरऑल GDP में हिसो तव्हांजे साम्हूं आहे त इहो कीअं इकोनॉमी कमु करे थी इहो हिन रिपोर्ट में ॿुधायो वियो आहे छाकाणि त सॼो सनतुनि खे हथी वठाइण लाइ नंढियुनि सनत हथी वठाइण लाइ इहो डिटरमिन करणु ज़रूरत आहे सिंध आख़िर कंट्रीब्यूट केतिरो थी करे नेशनल इकोनॉमी में त हिन रिपोर्ट में इहो बि ॿुधायो वियो आहे इहो तव्हांजे साम्हूं इहो चार्ट हले पियो हिकिड़ो उन खां पोइ अचूं था असां ॿी तव्हां वटि जेका ख़बर आहे उहा इहा आहे त हिन में जेके एम्प्लॉयमेंट आहे उहा केतिरी आहे माना जीअं ज़राअत जेको सेक्टर आहे सिंध जो उन में सिंध जी जेका 38% 38% जेको वर्क फोर्स आहे जेके माण्हू ते कमु कनि था सिंध जा 38% माण्हू जेके एम्प्लॉयमेंट आहे उहा ज़राअत जे शोबे में आहे उन खां पोइ मैन्युफैक्चरिंग सेक्टर में सिर्फ़ु 16% माण्हू कमु कनि था हाणे इहा वॾी ॻाल्हि आहे इहा अहम ॻाल्हि आहे ऐं 16% माण्हू सिंध जो जेको आहे उहो सनतुनि में आहे ऐं घणे भाङे तव्हां ख़बर आहे कराची में आहे या कुझु घोटकी में आहे पर कराची में हैदराबाद में घणे भाङे माण्हू 16% आहिनि सिंध जो माण्हू सनतुनि में न आहे एम्प्लॉय थियल जो नंबर बची वियो आहे ऐं उहो 16% आहे उन खां पोइ सर्विसिस सेक्टर में सभिनी खां वधीक सिंध जो माण्हू आहे उहो आहे 45% 45% माण्हू सिंध जो सर्विसिस सेक्टर में कमु करे थो घणे भाङे कराची में इन जो वॾो हिसो कराची में बैंक्स मोबाइल कंपनीज़ IT सेक्टर ऐं ॿियो जेको सेक्टर आहे हुन में ही माण्हू कमु कनि था उन खां पोइ असां हलूं था इहे तव्हांजे सभु फिगर तव्हांजे साम्हूं अचनि पिया इहे तव्हांखे ॾेखारियां पियो मां SMEs सिंध में केतिरियूं आहिनि सिंध में नंढियूं SMEs मतिलबु स्मॉल मीडियम एंटरप्राइज़ जेके नंढियूं ऐं विचोलियूं जेके सनतूं आहिनि उहे केतिरियूं आहिनि उहे एग्रीकल्चर में लॻभॻि 1% आहिनि न हुजण जे बराबरि आहिनि मैन्युफैक्चरिंग में 15% आहिनि ऐं सर्विसिस सेक्टर में 83% आहिनि ही सिंध जो SMEs जी हालत असांजो जेको मैन्युफैक्चरिंग में वधि में वधि हुजणु घुरिजे ऐं ज़राअत में वधि में वधि हुजणु घुरिजे जेको असांजो बेसिकली नीश आहे सिंध जी ज़राअत जी हवाले सां उहो जेको आहे तमामु घटि आहे ऐं सर्विसिस सेक्टर में असां 83% इहे सनतूं इहे SMEs जेके आहिनि एंटरप्राइज़ जेके आहिनि उहे आहिनि हिन जो मक़सदु इहो थियो त सर्विस सॼो दरे घटि कराची में आहे असांजो जेको SMEs आहिनि उहे घणे भाङे 83% ऐं हुते आहिनि ऐं हिन में रूरल ऐं अर्बन SMEs जी जेका ॻाल्हि कई वई आहे उहा तव्हांजे साम्हूं आहे उहो पंहिंजो तव्हांखे ॾेखारियूं पिया उन खां पोइ मां तव्हांखे ॿुधायां त हिन रिपोर्ट में ही जेको चार्ट तव्हां वटि हले पियो इन में सॼो हिकिड़ो फ्रेमवर्क ठाहे ॾिनो वियो आहे ऑपरेशनल फ्रेमवर्क सॼो ठाहे ॾिनो वियो आहे सिंध गवर्नमेंट खे त तव्हां SMEs खे कीअं प्रोमोट करे सघो था सिंध में ऐं तमामु प्रोमिसिंग क़िस्म जो डॉक्यूमेंट आहे इहो मौजूदु आहे मां चाहियां थो इंडस्ट्रियल जेको डिपार्टमेंट आहे सनत जो डिपार्टमेंट आहे ऐं चीफ सेक्रेटरी ऑफिस जे तरफ़ां ही जेका स्टडी असाइन कई वई हिन में सॼो सिस्टम ठाहे ॾिनो वियो आहे त हुन में वधि में ॿुधायो वियो आहे त तव्हां फाइनेंस कयो SME सेक्टर खे डिजिटलाइज़ेशन कयो ऐं माण्हुनि जी स्किल डेवलपमेंट कयो तॾहिं वञी तव्हां सिंध में SMEs खे प्रोमोट करे सघो था सिंध जी SMEs घणे भाङे कराची ताईं मौजूदु आहे या ॿाहिरि निकिरणी पवंदी मैन्युफैक्चरिंग माना नंढियूं सनतूं ऐं जेको असांजो ज़राअत सेक्टर आहे ज़राअत आहे हुन में असांजी SMEs आहे कोन 1% आहे ज़राअत जी इन खे वधाइणो पवंदो ऐं सिंध में तमामु ज़बरदस्त पोटेंशियल मौजूदु आहे नौजवान मौजूदु आहिनि अनएम्प्लॉयड नौजवान मौजूदु आहिनि हुनजी सिर्फ़ु स्किल डेवलपमेंट करे उहो घणो टाइम कोन लॻंदो हुन में पैसा हुन ते इन्वेस्ट कया वञनि ऐं जेको सॼो इहो शोबो आहे इहो नेग्लेक्ट थियल आहे हिकिड़ी अप्रोच आहे त तव्हां सपोर्ट कयो माण्हुनि खे या तमामु सुठी ॻाल्हि आहे बिल्कुलु जेके पोइते पियल तबिको आहे हुनखे सपोर्ट कजे स्किल डेवलपमेंट ते जेकॾहिं ज़ोर न ॾिनो वेंदो त इहो असांजो तबिको जेको आहे कमज़ोर थींदो वेंदो ऐं असां इंडस्ट्री में न अची सघंदासीं इंडस्ट्री हींअर सिंध जी ज़रूरत आहे ऐं उन खां सवाइ असां अॻिते न हलंदासीं हीअ रिपोर्ट सिंध गवर्नमेंट जी पंहिंजी तयारु कयल आहे हिन ते हाणे सिर्फ़ु अमल दरामद जी ज़रूरत आहे असां हिन खे फॉलो कंदा रहंदासीं असां हिन में सिंध गवर्नमेंट खां पुछंदा रहंदासीं हिन ते छा वधीक अॻुभराई थी आहे हिन ते वधीक अॻुभराई थियणु खपे इहा रिपोर्ट मूं वटि मौजूदु आहे सिंध गवर्नमेंट जे ॿियनि खातनि खे वई हूंदी सनतनि वटि वई हूंदी हिन में तमामु ॿी वॾी ॻाल्हि त हीअ रिपोर्ट जी तयारी में सिंध जे सनतकार जेके शोबा आहिनि स्मॉल मीडियम ऐं वॾा बि जेके शोबा आहिनि उन्हनि जे नुमाइंदनि खे बि शामिल कयो वियो इंडस्ट्री एसोसिएशन जे नुमाइंदनि खे शामिल कयो वियो स्मॉल मीडियम एंटरप्राइज़ जे नुमाइंदनि खे शामिल कयो वियो उन्हनि सभिनी खां इनपुट वठण खां पोइ हीअ रिपोर्ट तयारु थी आहे हाणे ते अमल जी ज़रूरत आहे तमामु बहितरीनु कमु थियो आहे 2024 खां 2029 ताईं सॼी स्ट्रेटेजी 5 सालनि जी ठाहे ॾिनी वई आहे 24 हले पियो हिन ते जेकॾहिं अमल दरामद शुरू थी वञे ऐं अॻिते 5 सालनि में असां घणो कुझु बहितरी करे सघूं हाणे सिर्फ़ु विजन जी ॻाल्हि आहे असांजा जेके लीडरशिप आहे
उहे इन विजन खे अॻिते वधाइनि त असां इंडस्ट्री खे पंहिंजी इंडस्ट्री खे जेका नंढी स्मॉल ऐं मीडियम आहे उनखे सिंध में कराची खां अलावा बाक़ी सॼी सिंध में जेके शहर आहिनि नंढा वॾा उते प्रमोट करे सघूं था ऐं माण्हुनि खे वॾे पैमाने ते रोज़गार मिलंदो ऐं इनकम वधंदी। अॼोके प्रोग्राम में एतिरो ई। मोहसिन बबर खे इजाज़त ॾींदा। सदाईं गॾु।